नाज़रीन, नवाबशाह में पहिरियों भेरो जानवरनि जे नायाब नस्लनि जी निमाइश कराई वई, जंहिंमें आला क़िस्म जा जानवर निमाइश लाइ पेश कया विया। उन हवाले सां पेश आहे साइमा बलोच जी हीअ रिपोर्ट। नवाबशाह में पहिरियों भेरो लाइव स्टॉक ऐं फिशरीज़ खाते पारां जानवरनि जी आला नस्लनि जी निमाइश कराई वई, जंहिंमें आला नस्लनि जूं मेहूं, ढगियूं, बकरियूं, रिढूं, उठ, घोड़ा ऐं ॿियो चौपायो माल सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि मां घुराया विया, जंहिंजो इफ़्तिताह डीजी लाइव स्टॉक हज़बुल्ला भुट्टो ऐं पीपल्स पार्टी अॻवान आशिक़ हुसैन ज़रदारी कयो। निमाइश में पूरी सिंध मां आला क़िस्मनि जा जानवर निमाइश लाइ पेश कया विया, जंहिंमें सिंध जे मशहूर बकरियूं, जंहिंमें कामोरी बकरी, बरी बकरी, टापोरी बकरी, गुलाबी बकरी ऐं घोड़ा, ढगा, रिढूं, मेहूं, थरी, उठ ऐं पखियुनि में पाकिस्तान जो क़ौमी पखी चकोर बि निमाइश लाइ रखियो वियो हो। निमाइश में शेरी खां अलावा भागिन वॾी तादाद में शिरकत कई। थरी उठ बहितरीन अंदाज़ सां नचंदो रहियो, जंहिंजो नाच ॾिसी शहरी लुत्फ़अंदोज़ थिया ऐं निमाइश में आयल महिमाननि खे थरी उठ सलाम कयो, जेको हिकु वॾो फन आहे। उन मौक़े ते डीजी लाइव स्टॉक हज़बुल्ला भुट्टो चयो त बरसातुनि खां पोइ जेके मालवन जानवर बीमारी सबबु फ़ौत थी विया हुआ ऐं भागिन खे तमामु वॾो नुक़सान थियो हो, जंहिं सबबु पोरिया सख़्तु परेशान थिया, जंहिं करे पहिरियों भेरो नवाबशाह में आला नस्लनि जे जानवरनि जी निमाइश लाइ मेलो लॻो आहे, जंहिंजो मक़सदु आहे माण्हुनि में जागरता पैदा थिए त सिंध अंदरि कहिड़ी नस्ल जा जानवर रहनि था। हीउ शौक़ सिंध जी सक़ाफ़त आहे। पुराणे दौर में अहिड़नि निमाइश जो वॾो शौक़ हो। हिन दौर में माण्हू बहितर नस्लनि जा जानवर रखी फ़ख़्र महसूसु कंदा हुआ। अहिड़ा इवेंट थियणु घुरिजनि जीअं सिंध जी सक़ाफ़त हमेशह ज़िंदा रही सघे।